मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त कबीरा गुनाहनि मां हिकिड़ो अहिड़ो बि गुनाह आहे, कबीरा गुनाहनि मां हिकिड़ो इहो बि गुनाह आहे जो कंहिंजो कर्ज़ु जेको आहे पैसा वठी करे खाई वञो, उनखे पैसा न ॾियो। पैसा खाई वञो त छा थींदो? पैसा अगरि कोई खाई वेंदो न, कर्ज़ई जी हालति में को बंदो मरी वियो, हाणे पोइ ते साईं पाण मरी वियो आहे, हाणे पाण पोइ ते सुनियो आहे, पुटनि खे बि पैसा न अथसि, हाणे इहो कर्ज़ु पीजो लाइन कीअं एतिरा लख रुपया। त अलाह जे नबी फरमाया वॾो कबीरा गुनाह इहो बि आहे जो बंदो मरे अहिड़ी हालति में जो बंदो कर्ज़ई हुजे, पोइ ते पैसा बि न हुजनि जो हिन जा पुट अदा कनि, ऐं इन हालति में मरी वञे जो पोइ ते पैसा अदा बि न करे सघनि। त हे वॾो ख़तरनाक अमल आहे। कर्ज़ु जेको आहे पराई मिल्कियत जेका न उहो तमामु वॾो भारी ऐं ख़तरनाक अमल आहे। त इन जे करे मां तव्हांखे हिन टाइम सुठी सलाह ॾियां थो त कर्ज़ु खणो बि न ऐं कर्ज़ु ॾियो बि न। मुफ़्ती तारिक मूंखे चए पियो हिन ज़माने जे अंदरि जेको कंहिंखे कर्ज़ु ॾिए थो न, चए इहो बेवकूफ़ आहे, वरी जेको पैसा वापसि थो करे चए उहो उनखां वधीक बेवकूफ़ आहे, उहो उनखां वधीक बेवकूफ़ आहे। हिन ज़माने में केरु यार कंहिंखे पैसा ॾींदो? पैसा जंहिंखे ॾिनो न त उहो हाली पैसा पंहिंजा साहे छॾियो, बिल्कुलु साहे छॾियो। माण्हुनि में एतिरो शौक़ु न आहे जेको आहे पैसा वठणु आसान आहिनि, पैसा जेको वापसि ॾियणु न इंतिहाई ॾुखिया आहिनि। पैसा वठण जे लाइ ॿई हथ जेको तव्हांजा सुरकंदा, ऐं जंहिं टाइम पैसा ॾियण जो मौक़ो थींदो न, पैसा जेब में पिया हूंदा, यकीन ॿुधायो ॾियण ते दिलि कढंदी आहे, घर में पैसा पिया हूंदा दिलि कढंदी न आई। त इन जे करे अलाह जे नबी एतियात करायो त अलाह जे नबी हिकिड़े साहिब जो ईअं जनाज़ो न पढ़ायो हुयो, हालांकि अलाह जे नबी पढ़ाइनि न, पर छा अलाह जे नबी उम्मत खे हिकिड़ो मैसेज ॾिनो त मतां इन हालति में मरो त तव्हांजा कंहिंजा कर्ज़ ई थी वञो। त हे उहो ज़मानो, हालांकि कर्ज़ु ॾियण जी फज़ीलत आहे, त कर्ज़ु ॾींदो को माण्हू को मुस्लमान परेशान आहे उनखे कर्ज़ु ॾींदो न त नेकी आहे, पर हिन ज़माने में इहा नेकी न कयो। छाजे करे अगरि तव्हांजा पैसा खाई करे हे मरंदो न, ऐं तव्हां यकीन तौर ते बख़्श बि न कंदव। कोई बंदो अगरि कंहिंखे करोड़ रुपया उधारो ॾिनो अथई साईं, तव्हां पाण ॿुधायो, मां पाण पेश मां बिल्कुलु माफ़ु न कंदुमि। करोड़ रुपयो केरु माफ़ु कंदो हिन ज़माने में, या लखे रुपया केरु माफ़ु कंदो? त इन हालति में जेकॾहिं बख़्श कोई करे बि न, इन हालति में मरे त सुभाणे काॾे वेंदो? हे जन्म में वेंदो। हदीस बि त अलाह जे नबी साहिब जा ॾिसो ए साहिबा मुफ़लिस केरु आहे? त साहिबिन मुफ़लिस ॾिसो, अरबी में मुफ़लिस हुनखे चइबो आहे जेको ग़रीब हुजे, जंहिं वटि पैसा बिल्कुलु बि न हुजनि ऐं जंहिं वटि दुनिया जो को सामान बि न हुजे। अरबी में मुफ़लिस उन बंदे खे चइबो आहे। त साहिबिन इहा ई माना वरिती, त साहिबिन चयो साईं मुफ़लिस उहो बंदो आहे जंहिं वटि ॾोकड़ न हुजनि, पैसा न हुजनि, ऐं जंहिं वटि कंहिं क़िस्म जो माल आहे ई न, या रसूल अल्लाह मुफ़लिस इहो ई बंदो आहे। त अलाह जे नबी फरमायो न हे साहिबा मुफ़लिस इहो न आहे, इहो मुफ़लिस न आहे। पोइ अलाह जे नबी खां पाण साहिब पुछो यार रसूल ॿुधायो रेट मुफ़लिस पोइ आहे केरु? अलाह जे नबी फरमायो मुफ़लिस उहो बंदो आहे जेको क़यामत जे ॾींहुं इन हालति में उथे त उन वटि नेकियूं वॾियूं पहाड़नि जेतिरियूं हुजनि। हिकिड़ा बंदा क़यामत ॾींहुं इन कंडीशन में ईंदड़ वॾी तमामु नेकी खणी ईंदा, एॾी वॾी पहाड़नि जेतिरी निकिरी। छाजे करे त दुनिया जे अंदरि नमाज़ बि पढ़ी आऊं, रोज़ा बि रखियाऊं, हज बि कयूं, ज़कात बि ॾिनी आऊं, त हे नेकी या नेकी त ज़ाहिर थींदी न। ऐं अलाह ताला नेकी खे पालींदो बि आहे, ख़ुदा नेकी खे वधाईंदो आहे। त नेकी अलाह जे नबी फरमायो पहाड़नि जेतिरी नेकी खणी ईंदो। पोइ अलाह जे नबी फरमायो हाणे इन बंदे सां मुतालबो कंदा माण्हू। मस्तोई माला में त निमाज़ ॾाढी ख़ानदानी क़िस्म जी पढ़ी पियो न, रोज़ा बि रमज़ान में सभु रखियई, पर मस्तोई माला में तो में हिकिड़ो फॉल्ट हुयो। छा हुयो? त तूं माण्हुनि खे गारियूं बि ॾियनि पियो, हा साईं, माण्हुनि जा पैसा बि तूं खाए पियो, माण्हुनि जे माल में तूं हथ बि विधो, माण्हुनि जे प्लाटनि ते तूं कब्ज़ा बि कया, तूं भले मस्तोई माला में तूं निमाज़ बि पढ़ी पियो। त हाणे साईं इहो जीअं जो मरंदो न त इनखे नमाज़ जो अजुर ॾेखारींदा फ़रिश्ता, नमाज़ जो अजुर, हज जो अजुर, रोज़े जो अजुर, ऐं अहिड़ी तरह उमिरनि जो अजुर सभु कुझु ॾेखारींदा। इन खां बाद में फ़रिश्ता चवंदा बी शदाद कोट में नेकी करे वियो आहे न, हाणे शदाद कोट वारा मस्तोई माला वारा माण्हू उथंदा, हाणे उतो खां मुतालबो कंदा। हाणे साईं मस्तोई माला वारा जंहिंजा पैसा खाई आयो आहे न उहो उथी करे बीहंदसि, तूं असांजो दोस्त हुई न, लखो रुपयो खणी आए, लखो रुपयो न ॾिनी, इन हालति में मरे तुंहिंजो लखो रुपयो रहियल हुयो, हाणे लखो रुपयो केरु अदा कंदो हिते? उहो चवंदो पैसा त हिते आहिनि ई न, पैसा मां कॾहिं आणिया? फ़रिश्ता चवंदा पैसा न आहिनि, पैसनि जे मुक़ाबले में ॿी हिकिड़ी हिते शइ आई, छा आहे? उहो तुंहिंजी नेकी आहे, नेकी तुंहिंजी कटींदासीं। ऐं आॾो जेको बंदो आहे उनजो बि हक़ आहे न साईं, जंहिंजा दुनिया जे अंदरि पैसा खाधा आहिनि त उनजो हक़ आहे न आहे? हे ॻाल्हि तव्हां ॿुधी आहे न ॿुधी आहे त अलाह ताला क़यामत ॾींहुं छा कंदो? हक़ कंदो न कंदो? अदुल थींदो न सभिनी सां, ज़ालिम खे टंगियो वेंदो न, मज़लूम खे इंसाफ़ करे सभु कुझु मिलियो वेंदो न,
त पाई जो रुपए जो हिसाबु थींदो। हा, टेंशन न कयो कंहिं क़िस्म जो। अलाह ताला हिकिड़ो अदालत और ॾींहुं अलाह ताला हिकिड़ो मुक़ररु करे छॾियो आहे त असां हाणे फ़रिश्ता ईंदसि, चवंदा फिलाणे जेको आहे न बंदे जी तूं नेकी त कई आहे, पर हाणे हिन जो तूं लखु रुपयो खाई आयो आहीं, हिनखे लखु रुपयो चवंदो पैसा न आहिनि, चवंदो नेकी कढींदासीं, तुंहिंजी नमाज़ कढींदासीं। हल साईं नमाज़ कढींदसि। वरी साईं हिकिड़ो ॿियो बि ईंदो इन दोस्त, फ़रिश्तनि खे चवंदो हिन बि जेको मुंहिंजा पैसा खाधा आहिनि, फ़रिश्ता चवंदा बि सबुरु कर, चवंदा हाणे हिन जे तूं रोज़नि खे खणी वञि, असां रोज़नि खे खणी वेंदसि। वरी टियों हिकिड़ो बंदो ईंदो, उहो चवंदो पैसा त न आहिनि पर गारियूं ॾिनियूं आहिनि मस्तु मलामी, ज़लील की माण्हुनि जो ॾाढो। फ़रिश्ता चवंदा बि थोरो सबुरु कर, हा हिन जे ॿियूं बि नेकियूं आहिनि, उमिरो कई न, हल साईं उमिरो बि खणी ॾियोसि। हलंदे हलंदे तमामु नेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन बंदे जी ख़तमु थी वेंदी। एॾी पहाड़नि जी तरह नेकियूं खणी आहिनि न, उहो तमामु ख़तमु ज़ीरो का शइ बती बि न आहे। फ़रिश्ता अञा बीठा आहिनि, साईं माण्हुनि जो अञा कतार पोइ लॻल आहे। कोई चवंदो मूंखे कुटको ॾिनो हुई मस्तु माला जे अंदरि, मूंखे मोचड़ो आया आहीं, मुंहिंजी बेइज़ती कई, माण्हू अञा पोइ ते बीठा आहिनि। हाणे साईं फ़रिश्ता चवंदा हिन वटि का नेकी आहे ई न, तोखे छा ॾियूं? पोइ चवंदा असांजा गुनाह लाइ, भला असांजा गुनाह लाइ करे इन मथां रखो। त अलाह ताला क़यामत अदल त कंदो न, त अलाह ताला फरमाईंदो ईअं कयोसि। हाणे साईं उहो दोस्त ईंदा उनजा गुनाह खणी करे इन जे मथां, साईं कुझु गुनाह ॿिया ईंदा उनजा गुनाह, हता के पंहिंजूं नेकियूं तमामु ख़तमु, ॿियनि बंदनि जा गुनाह मथां जन में पियो वञे। अलाह जे नबी फरमायो मुंहिंजी उमत जो वॾे में वॾो फ़क़ीर माण्हू मुफ़लिस माण्हू इहो अथव। हा साईं जुमे जे अंदरि निमाज़ पढ़णु आसान अथव, रमज़ान अचे रोज़ा बि थोरा घणा ॾुखिया आहिनि, पोइ बि बंदो रखे थो वञे। उमिरो करण बि आसान, ज़िक्र करण बि आसान, क़ुर जी तिलावत बि आसान, नेकी करणु तमामु आसान आहे। नेकी खे बचाइणु ॾुखियो अथव वॾो, नेकी खे बचाइणु इंतिहाई ख़तरनाक ऐं ॾुखियो आहे। त हे बि त बंदो हो न, अलाह जे नबी हदीस आहे त पहाड़नि जी तरी नेकी खणी आयो पर का शइ बती। इन करे चवंदो नमाज़ पढ़ी करे इन खां बाद में अख़लाक़ बि लाज़िम हुजे। नमाज़ रोज़ा रखे करे इन खां बाद में पर पैसनि खां बि बचो, पर उहो माल न खाओ, ख़ुदा जेको आहे क़तन तौरु इहा शइ माफ़ु न कंदो। अलाह जे नबी वटि हिकिड़ो साहिबी आहे, उन साहिबी पुछा कयो या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? अलाह जे नबी फरमायो उनजे लाइ मग़फ़रत आहे। हो साहिबी हलियो वियो, अॻिते ॿ क़दम कई, नौजवान हुयो। अलाह जे नबी जीअं जो थोरो अॻिते वियो न, अलाह जे नबी फरमायो ए पुट हेॾिया छा? उन पुछा कई, चइसि मां इहो तव्हां खां पुछा कयुमि जेको तव्हां सां गॾु जिहाद में हलियो हुजे, जेको तव्हां सां गॾु काफ़रनि सां क़िताल कयो हुजे ऐं उन हालत में जेको शहीद थियो हुजे, उनजे बारे में अलाह छा हुकुम कयो आहे? अलाह जे नबी फरमायो अलाह ताला उनजी मग़फ़रत कई आहे। ख़ुदा हिकिड़ी शइ माफ़ु नथो करे, अलाह ताला कर्ज़ु माफ़ु नथो करे। कहिड़ा नबी सां गॾु जिहाद कयो अथई, नबी सां गॾु क़िताल कयो अथई, नबी सां गॾु नमाज़ूं पढ़ियूं अथई, अलाह जे नबी फरमायो सभु शयूं माफ़ु थियनि थियूं, कर्ज़ु माफ़ु नथो थिए। असांजे सिंध जे अंदरि अक्सर माण्हू कर्ज़ाई थी करे मरनि था, टेंशन बि न अचे, कंहिं क़िस्म टेंशन। क़बर में लहंदव, दुनिया जो पर्दो जॾहिं लहंदो न, ख़तमु थींदो न, ऐं आख़िर जो पर्दो जीअं जो स्टार्ट थींदो न, पोइ ख़बर पवंदव परवा पैसा केतिरा ख़तरनाक हुया। पोइ ख़बर पवंदी त केतिरा जेको माण्हुनि जा हिकिड़ो रुपयो खणी आया आहियूं न, त केतिरो हाणे वबा ॾिसणो पवंदो। त तमामु बयान जो ख़ुलासो इहो आहे, त नेकी कयो, इन खां बाद में नेकी खे बचायो। पैसा रहियल आहिनि परवा, केतिरा बि पैसा रहियल आहिनि, रुपयो रहियल आहे, रुपयो अदा करे छॾियो, हिकु रुपयो बि अदा करे छॾियो। पैसा न आहिनि वञो उन वटि, माज़रत चयो साईं पैसा फ़िलहाल न आहिनि, जेकॾहिं अगरि कुझु छॾे थो त तुंहिंजी महिरबानी, नथो छॾे मां इनशा अल्लाह ॾींदुमि पैसा। पर असांजे ज़माने में पैसा ॾियणु इंतिहाई ॾुखिया आहिनि, नथा ॾियनि माण्हू। अलाए केतिरा जेको आहे न माण्हू पैसा नथा ॾियनि। ॿी नसीहत कयां थो, पैसा पंहिंजा कंहिंखे बि हथ में न पकड़ायो, कंहिंखे बि। माण्हू अमून जेको जंहिं टाइम पैसा वठंदा आहिनि न, उन टाइम को अहलुल्लाह लॻंदा आहिनि, बुज़ुर्ग लॻंदा आहिनि। उन टाइम तव्हां चवंदो हिन जहिड़ो को शरीफ़, हिन जहिड़ो को ख़ानदान मस्तु ई मला में को बंदो न आहे। पैसा जंहिं टाइम वसूल करण जो टाइम ईंदो न, हो जेकी ज़बान तव्हां सां ॻाल्हाईंदो न, तव्हां चवंदो यार मस्तु ई मला में हिन जहिड़ो को बदमाश न आहे। अहिड़ी माण्हू जी फितरत आहे। मां ॻाल्हि सही थो कयां ग़लति थो कयां, जेकॾहिं ग़लति आहे त मां हितां माज़रत कयां। हीअ अखियुनि सां ॾिसो त माण्हू खे पैसा ॾींदो त हो साईं करे पैसा वठंदा, अबो बि कंदा, पैसा वठण जे टाइम पैसा वसूल, ऐं पैसा ॾियण जो जंहिं टाइम थींदो न, यार तुंहिंजे पैसा सां खाईंदासीं या भला। अलाए केतिरा माण्हू कर्ज़ाई आहिनि, माण्हू जेको आहे किरोड़नि में कर्ज़ाई आहिनि। बदमाश पहिरीं तुंहिंजी ज़बान इहा हुई, पहिरियों तुंहिंजी इहा ज़बान हुई त पहिरियों साईं अबा साईं मुंहिंजी मजबूरी आहे, मां टेंशन में आहियां। त हाणे उन माण्हू खे खार लॻंदी न लॻंदी, जंहिं पैसा बि ग़रीब ॾिना हुजनि, वरी उनखे चवे त तुंहिंजा असां पैसा खाईंदासीं, भॼी वेंदासीं।
एतिरा माण्हू कर्ज़ आहिनि ज़ालिम भेण तुंहिंजी पहिरियों ज़बानी ईअं हुई त इन जे करे नसीहत कयां थो तमामु तव्हां नौजवाननि खे वॾनि खे नसीहत कयां थो पैसो पंहिंजो कंहिंजे हथ में न पकड़ायो पैसो पकड़ायो पैसो तव्हांजी मिल्कियत मां वियो हाणे इहो इन जो पैसो आहे हाणे तव्हांजो पैसो बिल्कुलु बि न आहे इहो तव्हांजो पैसो बिल्कुलु बि न आहे ऐं इन में तव्हां अॻिले खे गुनाहगार कंदव अॻिले खे कीअं गुनाहगार कंदव त हाणे इहो बंदो मरंदो न जेकॾहिं अगरि तव्हांजा पैसा न ईंदा त काॾे वेंदो हदीस जे मुआफ़िक़ जन्नत में वेंदो पर मिल्कियत खणी करे वेंदो अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाई।